छिपरो मां ख़बर ॾींदा हलो त पूज हिंदू लोहाणा पंचायत जे 2023 जे नए चूंडियल उहिदेदारनि जी अवामी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल। मां पूज हिंदू लोहाणा पंचायत जो सदर ईअं न थियो आहियां, अॻे बि रहियो हुउसि। ऐं पंहिंजी पंचायत खे ऐं उन्हनि खे सभिनी खे गॾु खणी हलंदुसि ऐं जेके बि असांजा फराई कम आहिनि, जेके असांजा मंशूर आहिनि, ग़रीबनि जो, शादियुनि जो, तालीम जो, एजुकेशन जो, सभिनी खे असीं अॻिते खणी ईंदासीं ऐं इंशा ताला अॻिते बि जेको आहे हिन खां वधीक कराए। ऐं असांजो इहो पैगाम आहे, असीं प्यार ऐं मोहबत ऐं ॿधी लाइ आहियूं, प्यार ॿधी मोहबत पैदा कंदासीं ऐं पंहिंजी कम्यूनिटी खे ऐं पंहिंजी चाहे सॼी पंचायत खे ऐं सभिनी हिंदू कम्यूनिटी खे गॾु खणी हलण जो असांजो हिकिड़ो मंशूर आहे। मुंहिंजी पंचायत जा लख अहसान आहिनि। मुंहिंजी पंचायत तमामु मूं ते हिकिड़ो मूंखे कम लाइक़ु सम्झो, तॾहिं मूंखे तक़रीबन हींअर न आऊं 40-45 साल खां पंचायत में आहियां। अॻे जॉइंट सेक्रेटरी बि रही चुको आहियां, हुन खां पोइ हींअर वाइस प्रेसिडेंट आहियां ऐं मूंखां जेका पुॼे थी शेवा ऐं पंचायत लाइ शेवा करियां थो ॾींहुं राति। जेॾी महिल बि पंचायत जो कमकार हुजे थो त पंचायत में शामिलु हुजां थो ऐं पंचायत जी दिलि सां शेवा करियां थो। ऐं मुंहिंजे हिननि पंचायत वारनि मूं ते एतबार करे मूंखे यानी कि उहिदो ॾिनो आहे ऐं उन्हनि जी महिरबानी, उन्हनि जा लख थोरा आहिनि। फलाई कम आहिनि उनखे जारी रखूं। डॉक्टर गोविंद राम जी बचाणी सदारत हेठि जेके कमकार हूंदा उन प्रकार असांखे इन पंचायत वारनि फिनांस सेक्रेटरी ठाहियो आहे। इन में पंचायत जी वॾी महिरबानी आहे। मां पहिरें बि रहियो आहियां फिनांस सेक्रेटरी पंचायत जे अंदरि ऐं असांखां जेको पुॼे थो कोशिशि इहा कंदा आहियूं जेतिरो बि थी सघे त असां शेवा कयूं पंचायत जी ऐं कोशिशि आहे त अॻिते बि इहा ई शेवा कंदा रहंदासीं। जेको बि कमु हूंदो आहे असां पंहिंजे तरफ़ खां बि जेको आहे न ज़ाती तरह बि शेवा कंदा आहियूं। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।